Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. हमने यहाँ पे बचत बाज़ार का सिलसिला शुरू किया है जिसमें कराची, हैदराबाद, सक्खर और लाड़काना, इसमें हम इंश्योर कर रहे हैं कि आटा इन बचत बाज़ारों में 40 रुपए किलो लोगों को मिले रमज़ान शरीफ के महीने में। इंशाल्लाह ताला हम अपने सूबे में इसको सबसे पहले राइज करेंगे और इंश्योर करेंगे कि लोगों को 25,000 की वेज मिले। इंशाल्लाह ताला इसी हफ्ते में आपको पब्लिक सर्विस कमीशन किसी भी तरीके से फंक्शन करके दें। सुप्रीम कोर्ट की जजमेंट के मुनासिबत से जो भी चेंजेस करनी है वो उसमें लाएंगे, लेकिन उससे इलेक्शन के शेड्यूल का कोई फ़र्क नहीं। जेडीए वाले शायद समझ नहीं सके हैं बात को, जेडीए वाले वैसे ही देर से समझते हैं चीज़ें। फेडरल गवर्नमेंट में भी पता नहीं वो समझे नहीं, ना उन्होंने रिज़ाइन किया, ना तीतर रहे ना बटेर रहे। हम इस सूबे की बेहतरी के लिए जो भी इक़दाम करने होंगे, एमकेएम हमारे साथ ताउन में आएगी, अगर कोलिशन में भी आएगी तो वो भी रास्ता निकालिएगा, लेकिन इस वक्त तक कोई ऐसी बात नहीं हुई है। सिंध में रमज़ान बाज़ारूं लगाए अटो 40 रुपया फ़ी किलो करण सिंध पब्लिक सर्विस कमीशन हफ़्ते अंदर फ़ाल करण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त रमज़ान बाज़ारुनि में खंडु 75 रुपया फ़ी किलो ऐं घी 410 रुपया फ़ी किलो विकिरो करण जी कोशिश करे रहिया आहियूं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत मकानी निज़ाम वारे कानून में एमकेएम सां गॾिजी तरमीमूं कंदासीं। बल्दियाती कानून जो मकानी चूंडनि जो शेड्यूल सां को बि तालुक़ नाहे। जीटीए वारनि खे सदाईं देर सां ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। एमकेएम वारा सिंध सरकार में शामिल थियणु चाहींदा त रस्तो कढी वठंदासीं, पर फ़िलहाल अहिड़ी का बि सूरत हाल नाहे। कराची में गुम ॼाणायल दुआ ज़हरा जो मुबैना निकाहनामो मंज़र आम ते अची वियो। डीआईजी ऑपरेशन्स लाहौर दुआ ज़हरा के हथ अचण की ख़बरुनि खे रद्द कंदे चयो आहे त कराची पुलिस सां गॾिजी दुआ ज़हरा जो पतो लगाए पियो वञे। कोशिश आहे त जल्द खेसि हथु कयो वञे। दुआ ज़हरा के वालिद निकाहनामे के रद्द कंदे चयो आहे त धीअ जे हथ अचण बाबति को बि इतला नाहे मिलियो। धीअ जी उमिरि 14 साल आहे। निकाहनामे में ॼाणायल नौजवान ज़हीर जो नालो पहिरियों भेरो ॿुधो आहे। कराची पुलिस सऊदाबाद में गुम ॼाणायल नारी निमरा जो भी पतो लगाए वरितो। नारी निमरा तरफा भी घरां निकिरी पसंद जो परिणो करण जो इंकशाफ। पुलिस जो चवणु आहे त निमरा 20 अप्रैल ते घरां निकिती हुई। निमरा डेरा गाज़ी खान में नौजवान सां पसंद की शादी कई आहे। निमरा जो पतो लगाइण की कोशिश जारी। कराची में मलीर खां पोइ सोल्जर बाज़ार में भी नारी गुम थी वई। नारी दीनार की भेण थाने ते गुमशुदगी रिपोर्ट दाख़िल कराए छॾी। नारी की भेण जो चवणु आहे त दीनार 22 अप्रैल ते ट्यूशन पढ़ाइण लाइ वई त वापसि न मोटी। संदसि मोबाइल फ़ोन लगातार बंद मिली रहियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नारी के वारसनि फ़िलहाल अगवा केस दाख़िल कराइण खां इनकार कयो आहे। संदसि मोबाइल जी डेटा हथ कई पई वञे। परॾेही खाते अॻूणे सफ़ीर असद मजीद ते दवा विझण वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान आसिम इफ्तिखार हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त असद मजीद क़ौमी सलामती कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी हुई। ख़त मामले ते कमेटी जी पधिराई वाज़े आहे। असद मजीद ते दबा विझण वारनि ख़बरुनि में का बि सचाई नाहे। सिर्फ़ साज़िशी थ्यूरी जहिड़ियूं ॻाल्हियूं असांजी सिफ़ारतकारी खे मुतासिर कनि थियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई खिलाफ़ परॾेही फंडिंग केस ते 3 ॾींहनि में फ़ैसिलो ॾियण वारो सिंगल बेंच जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। चीफ जस्टिस अतर मैनुला जी सरबराही में जुड़ियल डिवीज़नल बेंच पीटीआई जी इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मैनुला चयो त इलेक्शन कमीशन खे अख़्तियार आहे त मना थियल फंडिंग ज़ब्त करे। इलेक्शन कमीशन वटि रिपोर्ट जमा थी चुकी आहे। हाणे हुननि खे फ़ैसिलो करणो आहे। मुनासिब न हूंदो त अदालत कमीशन खे हिदायतूं जारी करे। पीटीआई परॾेही फंडिंग केस ते फ़ैसिलो 3 ॾींहनि में ॿुधाइण वारे हुकुम ख़िलाफ़ अपील दाख़िल कई हुई। जीडीए ऐं जमात इस्लामी सिंध में बल्दियाती कानून ख़िलाफ़ गॾियल जदोजहद हलाइण ते इतफ़ाक़ करे वरितो। कराची में मुलाक़ात बाद जमात इस्लामी जे अॻवान हाफ़िज़ रीमू रहमान चयो आहे त ईद खां पोइ कराची जे हक़नि लाइ ॿीहर जदोजहद कई वेंदी। 2 महीना गुज़रण बावजूद पीपल्स पार्टी मुआहिदे तहत कमेटी की का भी गॾिजाणी नाहे कई। वधीक इंतज़ार नथा करे सघूं।
हसनैन मिर्ज़ा, डॉक्टर सफदर अब्बासी ऐं ॿियनि GG अॻवाननि चयो आहे त बलदियाती इदारनि ताईं इख़्तियारनि जी हक़ीक़ी मुंतक़िली चाहियूं था। ईद खां पोइ जमात इस्लामी सां वरी ॻाल्हियूं थींदियूं। बलदियाती चूंडनि में भरपूर हिसो वरितो वेंदो। वज़ीर आज़म PTI जी अॻूणी हुकूमत खे मुल्क में बदतरीन लोड शेडिंग जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ लीग जी हुकूमत 5 सालनि में लोड शेडिंग ख़त्म कई। PTI हुकूमत प्लांट्स वक़्त सिर मुरम्मत न कराई। ॿारनि बि वक़्त सिर ख़रीद न थियण सबबि लोड शेडिंग वधी आहे। मौजूदा हुकूमत लोड शेडिंग जे मसइले खे हल करण जी कोशिश करे रही आहे। टन्नो आदम भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल अहलकार अमानुल्ला ख़ासकिली अस्पताल नींदे दम ॾेई छॾियो। फायरिंग दौरान मोटरसाइकिल किरण जे नतीजे में ज़ख़्मी थियल अहलकार मलिक एहतशाम अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त अहलकारनि तरफ़ां रोकण जो इशारो करण ते मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थी विया। शहीद अहलकार अमानुल्ला खे मथे में गोली लॻी हुई। फ़रार थियल हथियारबंद पुलिस जी पकड़ में न अची सघिया। तरफा मिलिया आहिनि उहे बि 3 लखनि जो असांजे पास कोन थिया आहिनि। जिन्हनि जा घर ऐं माल जेको सड़ी वियो आहे उन्हनि खे बि कोन मिलिया आहिनि। जेको आहे सो उन्हनि जा लिखिया हुया जेके माना हादसे खां ॿाहिरि आहे उन्हनि खे ई मिलिया आहिनि। जेके माना बहाल करे विया आहिनि। बाक़ी जेके सड़ी विया उन्हनि खे न मिलिया। फरीदाबाद साने जे मुतासिरनि सां माली इमदाद जे नाले ते मज़ाक़। वफ़ाक़ी सिंध सरकार तरफ़ां मुतासिरनि खे ॾिनल चेक बाउंस थी विया। मुतासिरनि तरफ़ां पास न थियल चेक हथ में खणी एहतिजाज। मुतासिरनि एहतिजाज कंदे दायो आहे त ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ हेल ताईं केस दाख़िल नाहे थियो। पुलिस ऐं इंतिज़ामिया हिक पासे अमलदारनि खे बचाइण जा साबाहा कनि थियूं, ॿिए पासे मुतासिरनि जी माली इमदाद बि फमाइण जी कोशिश कई पई वञे। मुतासिरनि लाइ आयल माली इमदाद जी शफ़ाफ़ विर्छ यकीनी बणाइण जी अपील। फरीदाबाद में बाहि सबबि फौत थियल वधीक हिक नींगर जो लाश दफ़नायो वियो। नींगर हुसैन चांजो गुज़िरियल राति कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसांदे दम ॾिनो हो। साने में फौत थियलनि जो अंग ॾह थी वियो। फौत थियल मासूम नींगरनि जे वारसनि खे बेहोशी जा दौरा। मैं खुद इधर बैठ के आपको बता रहा हूँ कि इधर भी फॉल्ट है। नहीं तो जहाँ पे भी पब्लिक जगह होती है, ये कॉन्फ्रेंस रूम है, इसकी 40-50 लोगों के करीब कैपेसिटी है और इसमें फायर एक्सटिंग्विशर नहीं है, होना चाहिए। ये सब कोताहियां हैं सिविल डिफेंस वगैरह की जो कि हमने पूरी करनी है। वो मेहर वाली फायर ब्रिगेड खराब थी कि इंशाल्लाह फायर ब्रिगेड एक और आग को बुझाने गई हुई थी, जो आग लगी हुई थी वहां से छोड़ के तो नहीं आ सकती थी। ये सारी चीजें थी, लेकिन इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स की जिम्मेदारी है वो करें। और उनको जैसे मैंने कहा कि तंबीह जरूर दोनों को की गई थी कि आप टाइमली क्यों नहीं पहुंचे। वॾे वज़ीर पारां सिंध में बाहि जे वाक़िअनि दौरान इंतिज़ामिया जी नाअहली जो हिकु भेरो ॿीहर एतिराफ़। मुराद अली शाह चयो आहे त CM हाउस जी जंहिं कॉन्फ्रेंस रूम में हाणे वेठा आहियूं उते बि बाहि विसाइण जो को बि निज़ाम मौजूदु नाहे। सिविल डिफेंस वारे खाते खे नए सिर मुनज़िम करे रहिया आहियूं। फरीदाबाद जे बाहि वारे साने में चूंडियल नुमाइंदनि खे देर सां पहुचण ते तनबीह कई आहे। कमिश्नर ऐं ॿियनि अमलदारनि समेत समूरनि अमलदारनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि। पूरी कोशिश करे रहिया आहियूं त सिंध में अहिड़ा सानिया ॿीहर पेश न अचनि। सिंध में हाड़ गर्मी दौरान बाहि जा वाक़िया इंसानी हयातियूं खसण लॻा। टंडो मस्ती भरिसां घरनि खे बाहि लॻण जे नतीजे में मासूम बालड़ो सड़ी फौत। टंडो नज़रली में कखामनि घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई। 4 ॻोठाणनि जा घर अलह तल सूदो सड़ी रख। सड़ी फौत थियल ॿारड़े अनिल कुमार जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। मुतासिरनि जो चवणु आहे त वक़्त सिर इतला ॾियण बावजूदि इंतिज़ामिया फायर ब्रिगेड गाॾी न उमाणी। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाइण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। कोडी जी भरिसां ॻोठ लाल खान जी वांड में 2 नींगर ॿुॾी विया। ॻोठाणनि वक़्त सिर कार्रवाई कंदे नींगर काशिफ़ जी हयाती बचाए वरिती। ॿाहिरां वञण वञण जो सावण कांदड़ो जी ॻोल्हा जारी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया सां राब्ता कया पर नींगर जी ॻोल्हा में मदद नथी कई वञे।
मां हैदराबाद में वञा पई घर, जीअं स्टॉप ते वई आहियां, स्टॉप ते लथी आहियां, गाड़ी जो पुछियो, हुनजो टाइम अथसि गाड़ी जो, ऐं वई आहियां पानी जी बोतल वठण जे लाइ। हिकिड़ी माई आई आहे, हुन मूंखे धको ॾिनो गाड़ी में, ॿ टे हमरा हुआ, गर्दन मुंहिंजी हेठि करे मूंखे गाड़ी में विझी, पोइ पादर हाणे मूंखे खणी विया। मुंहिंजो मुड़ुसु जीअं आयो, मुंहिंजो मुड़ुसु वीचारो बाइक ते किसी की हेल्प वठी ॻोठ में पहुचियो। जीअं ॻोठ में पहुचियो, हिन मूंखे ॾिठो, हथ पेर खोलिया, जीअं असां उते भाॼियूं पिया, ॻोठ सां अधु पंधु अची विया, त पोइ उते पुलिस जी मोबाइल हुई, असां हुनखे चयो, महिरबानी कयो असांखे बचायो, पोइ वीचारे थाने में वठी आया, मस्जिद आगे वठी। हैदराबाद में एक हफ़्तो अॻु अख़बार ॼाणायल नारी कुंडरी मां बाज़ियाब। पुलिस कुंडरी के ॻोठ जागड़ चाचड़ में एक घर ते छापो हणी नारी इकराम मलिक के बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिब नारी के अख़बाबाद कुंडरी में एक घर अंदर हथ पेर ॿधी रखियो वियो हो। नारी जो चवणु आहे त तिलक चाड़ी वटां कार में सवार एक औरत सूदो 3 जवाबदार ज़बरदस्ती खंबे विया, जंहिं बाद नशो ॾेई बेहोश कयो वियो। मुड़ुस सां राब्तो थियो त हू मोबाइल लोकेशन की मदद से पुलिस के वठी आयो। नारी के मुड़ुस तरफ़ां जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई खां इनकार। नई सिंध लाइ जदोजहद जबानी साईं GM सैयद जी 27वीं वरसी मल्हाई पे वञे। सन में पहुतल कांग्रेस अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां साईं GM सैयद जी मज़ार ते हाज़िरी भरे भेटा पेश। वरसी के मौके ते सन में सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम, पुलिस ऐं रेंजर्स जा वॾे में एहलकार मुक़रर। मूंखे धमकियूं थी मिलनि, बार बार धमकियूं थी मिलनि, मूंसां नाज़िम जोखे वारो कमु थींदो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी सुभाणे सच पियो ॻाल्हाए। मूंखे मारियईं, मूंखे कुटियईं, मां वियोमांसि, वरी क़ुर पाक खणी क़ुर खे मोटाई, राणीपुर क़ुर पाक खणी वियोमांसि। मूंखे उमर तुफ़ैल साहब खां क्वार्टर गार्ड कराई। मां चयोमांसि सर मेरा कसूर क्या है, मैंने क्या किया है, आप मेरे को क्वार्टर गार्ड कर रहे हैं कि आप 15 मिनट बैठ जाओ फिर आपको निकाल रहे हैं। मूंखे 15 मिनट वेहारे वरी फ़ोटो कढी फज़ुल शाह ॾे मोकिले, मूंसां एॾियूं नाजायज़ मूं कयो चाहे। मां DSP आहियां, SHO आहियां, मां चाहियां मां हिकु सिपाही मर्द आहियां, गरीब नंढड़ो मुलाज़िम आहियां। मूंसां एॾियूं फज़ुल शाह मंशात फ़रोश चवण ते कराए थो। मूंखे 3 साल मूंखे एॾो ज़लील तंग कयो अथई, ख़्वार मूंखे कयो अथई। महीनो ई मां बदिली कराए अचां, वरी महीने खां अॻु में मूंखे अटराए। धमकी मूंखे फज़ुल शाह जा वाठा अॼनि मूंखे तो निकिर ॿाहिरि, माण्हुनि सां नियापा था मूंखे मोकिलनि, मां त निकिराई कोन थो। मां चोथों ॾींहुं मां पंहिंजी जॻह में वेठो आहियां। नाज़िम जोखियो जिया मूंखे भी क़त्ल कयो वेंदो। MNA पीर फज़ल शाह जा माण्हू धमकियूं ॾेई रहिया आहिनि। 4 ॾींहनि खां घर में कैदी बणियल आहियां। ठरी मीरवा जे पुलिस कांस्टेबल सुभान ख़ासकरी जूं मीडिया आॾोदाहियूं। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सुभान ख़ासकरी चयो त मनशात फ़रोश गिरफ़्तार करण ते MNA मच्छरजी पियो आहे। SSP बि फज़ल शाह जे चवण ते मूंखे क्वार्टर गार्ड कयो, हयाती ख़तरे में आहे। चीफ जस्टिस मामले जो पाण मुरादो नोटिस वठे ऐं तहफ़ुज़ फ़राहम करे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार, मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारे चूं ते वठूं था शॉर्ट ब्रेक।